ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। 82 भरिसां करंट लॻण सबबि नौजवान फौत थी विया। ॻोठु ग़ुलाम मोहम्मद लाखो में बिजली जे 11,000 वोल्टेज वारनि तारनि में विचड़ी मोहम्मद खान लाखो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे हुन दमदणी हवाले कयो आहे। 82 मां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। 82 भरिसां करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। ॻोठु ग़ुलाम मोहम्मद लाखो में बिजली जी 11,000 वोल्टेज वारनि तारनि में विचड़ी मोहम्मद खान लाखो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दमदणी हवाले कयो। अपडेट मालूम कंदासीं। 82 जो रिपोर्टर नदीम मंगी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। नदीम, इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल ही अफसोसनाक वाक़ियो 82 भरिसां ॻोठ ग़ुलाम मोहम्मद लाखो वासी नौजवान मोहम्मद खान पुट अरब लाखो 11,000 बिजली जी किरियल तारुनि में विचड़ी करंट लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो। वारसनि पारां फौरी तौर ज़ख़्मी नौजवान खे खणाए 82 अस्पताल आंदो पियो वियो त हुन रस्ते में दम धणी हवाले कयो। 82 अस्पताल मां डॉक्टरनि पारां नौजवान जे फौत थियण जी तस्दीक बाद ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। इन सिलसिले में फोती नौजवान मोहम्मद खान लाखो जे माइट असद लाखो ॿुधाए त नौजवान चौपाए माल जो गाह करण लाइ बनीअ ते वियो हो, जिथे बरसात सबबि बिजलीअ जी 11,000 जूं तारूं किरियल हुयूं, जंहिंमें नौजवान खे करंट लॻो ऐं हू फौत थी वियो आहे। हिन ॿुधाए त तूफ़ानी बरसातुनि 15 ॾींहं खां मुसलसल हलंदड़ आहिनि ऐं केतिरनि ई ॾींहंनि खां बिजलीअ जी 11,000 जी तार किरियल हुई। असां बार बार वापदा एहलकारनि खे ॿुधायो हो त 11,000 बिजली जी तार ज़री ज़मीन में किरियल आहे। बरसात दौरान को वॾो हादसो थी सघे थो, पर वापदा एहलकारनि जेको आहे सो हिकु न ॿुधी ऐं अॼु ही हादसो थी पियो। ॿिए पासे हिननि जेको आहे सो वस वारनि खां इहा अपील कई आहे त ॼाणायल वापदा जे एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नदीम मंगी।